अदारा मना जे केॾां पियो वञी? यार वञा पियो भोतार ॾे, सूअरनि मुंहिंजो फसल भेले चट करे छॾियो आहे, सो वञा पियो भोतार खां ख़त वठण। इहो वञी ख़त ॾींदुमि सूअरनि जे चङे मुड़ुस खे, त जीअं मुंहिंजो फसल बची पवे। अड़े अदा, इन्हनि जानवरनि खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजो भोतार छा आहे? तूं पंहिंजी ताक़त ॾेखार न। राति जो बंदूक खणी वेह चौकी ॾे ऐं 2-3 फायर कर, या वरी ॿियो कमु कर, घासलेट जो फुहारो करे छॾ फसल ते, त इहे सूअर न ईंदा। अदा, फसल जी भेल करण या वरी भोतार ॾींदो सूअरनि जे वॾेरे लाइ तोखे ख़त? अदा, इन्हनि जो चङो मुड़ुस कोन हूंदो अथई, इहे सभु पंहिंजे मुंहुं हूंदा अथई। न यार, उन जो को त कमाल हूंदो। अदा जुम्मन, ईअं न आहे। ॻाल्हि आहे त मुड़सी पंहिंजी खपे। जे पंहिंजी मुड़सी आहे त इहे सभु सूअर भॼी वेंदा ऐं सिंध मथां बीमारियूं ख़तम थी वेंदियूं। असां खां जेको इल्मु पियो फुरे उहो बि तबाह थी वेंदो। जेसी ताईं पाण होशियार न थींदासीं, इहे जानवर पया फसल तबाह कंदा, आख़िरकार असांखे बि तबाह कंदा। सो बाबा, इन्हनि सभिनी खे पाण खे मुंहुं ॾियणो पवंदो। जेकी असांखे फुरी न लुटी न पिया, इन्हनि खे बि पाण मुंहुं ॾींदासीं। सो रुगो वेठा ख़बरूं कयूं ऐं फेसबुक ते वेठा मज़मून लिखूं, इन सां मामिलो हल न थींदो। अदा।